नाज़रीन, सकरण में अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन जे चेयरमैन गुल मोहम्मद रिंद पारां साल 2020 जी पुॼाणी ऐं नए साल खे भलीकार करण लाइ मच कचहरी कोठाई वई। पेश आहे रज़ा मोहम्मद सियाल जी रिपोर्ट। हिन वक़्त असां हमदर्द हाउस ते मौजूद आहियूं, जिथे हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन पारां अॼु साल जे पुॼाणी ते ऐं नए साल जे आमद ते हिकु मच कचहरी जो एहतमाम कयो वियो आहे ऐं उन मौक़े ते सिंध जा बलोड़ सुघड़ थरपार कारखां कासिम रामू ऐं सिंध जी नामियारी ॻाइणी खुशबू लिगारी हिते आयल आहिनि। असां हिते पुछूं था हिननि खां त वधीक ई छा था ॿुधाइनि। अॻे साल लाइ बि मुंहिंजी इहा दुआ आहे रबिल आलमीन जीअं मारवी पंहिंजे मुल्क लाइ रोंदी रही, अहिड़ी तरह मां सिंध सां प्यार आहे, नवाबशाह सां प्यार आहे, सकरन में दिलि मुंहिंजी दफ़न आहे ऐं इंशाअल्लाह सकरन जे अवाम सां पूरी ज़िंदगी 2021 में ईअं गुज़ारंदी। तव्हां सभु दोस्तनि जी महिरबानी जेको असांजे तॾे ते आया ऐं आउं मेहरान टीवी जो ख़ासि शुक्रगुज़ार आहियां। साईं रज़ा मोहम्मद सियाल जो नुमाइंदो काशिफ ऐं मोराई साहब जो, जिन हमेशह हेड़नि महफ़िलनि में जेको कवरेज ॾिनी आहे, हेड़नि महफ़िलनि में जेके सुघड़ ॻाइणा उन्हनि खे आॾो आंदो आहे। बहितर अंदाज़ सां असां अॻे जेके बि प्रोग्राम ॾिठा उन्हनि में साफ़ी हज़रात एतिरा कोन ईंदा आहिनि। हिते तमामु सुठा साफ़ी ॾिठा, चैनलनि वारा ॾिठा ऐं कचारी ॿुधण वारा बि हिते हुया। बहितरीन ॿुधण वारा सुठा सुठा लतीफ़ शरास माण्हू हुया, जेके सुगड़नि खे सम्झण वारा ऐं असांखे सभिनि माण्हुनि सुठी मोटिवेट ॾिनी ऐं महिमान नवाज़ी तमामु सुठी थी ऐं महिमाननि जो अचणु ऐं जेको छॾे खे सिंगारे वियो, सुगड़ाहट जूं जेके बि ॻाल्हियूं हिते थियूं ऐं तमामु बहितर अंदाज़ सां सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां नए साल जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं इहा ई दुआ आहे त छा अला करे हीउ नओं साल जेको आहे इहो ख़ुशियूं खणी अचे, प्यार मोहबत अमन खणी अचे। छो जो 2020 तव्हां सभिनी खे ख़बर आहे त कोरोना वायरस जे करे ऐं इन करे ॾाढो हर माण्हू इलाही परेशान। हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन पारां अॼोकी जेका मच कचहरी थी उहा इंतिहाई शानदार कचहरी। इन कचहरीअ में थर जे सुगड़नि खे ॿुधी, फनकारनि खे ॿुधी, इंतिहाई सान्यावंद माण्हुनि खे ॿुधी इंतिहाई घणी ख़ुशी थी, छो त हीअ कचहरियूं जेके आहिनि इहे मोहबत जो पैगाम ॾियनि थियूं। अॼु जेका असांजा भाउ गुलमन रिंद साहब मच कचहरी कोठाई, ऐं खेसि सलाम पेश थो कयां त मूं सटारे माहौल में भाउ गुल मोहम्मद हर महीने कोन